ॿोॾ खे 3 महीननि खां वधीक वक़्तु गुज़री चुको आहे। केतिरनि ई ॻोठनि जे चौधारी ॿोॾ वारो पाणी मौजूदु हुजण ऐं ॻोठाणनि जा अच वञ जा लंघ बंदि हुजण करे ॻोठाणनि जी पंहिंजे अबाणनि घरनि ॾांहुं वापसी नाहे थी सघी। नतीजे में उहे अञा ताईं एफपी बंदि समेत मुख़्तलिफ़ हिफ़ाज़ती हंधनि ते वेठल आहिनि। हिन वक़्तु मौसम में तब्दीली अची चुकी आहे। सियारे जे सर्द रातियुनि पंहिंजो असर ॾेखारणु शुरू कयो आहे, जंहिं करे बंदनि ते वेठल ॿोॾ मुतासिरीन जे अहंजनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। बस हाणे सी थींदो आहे, ॿारनि खे बच्चा बीमार थी पिया आहिनि, असांखे कुझु कोन थो मिले। सियारो आहे, हेठि सुम्हूं था, पोइ माना हिन खां माना सवाली वठे 2-3 ॾींहं बीमार त थी पिया आहिनि बच्चा। हा, सर्दी आहे, गर्मी आहे, मिसाले हाणे सियारो आहे घणो, वॾो फिजर था उथनि था, ॿार रोअनि था, असां बेघर थी पिया आहियूं ऐं उन जे करे असां रोड ते वेठा आहियूं। अॼु ताईं कंहिं हिन नाज़िम आयो आहे न, को वोट जेके वठनि था अचनि था निमाईंदा, केर बि नाहे आयो। सियारो अची वियो आहे, मजबूर आहियूं, पाणी घर हेठां ईंदे आहिनि, घर ड्रही पिया आहिनि, का शइ कान्हे। हिते इहो तॾनि जे हेठां वेठा आहियूं, पखनि जे हेठां। सही ॿारनि खे मजबूरी आहे, पोइ हाणे मजबूरीअ वेठा आहियूं न। हिते केरु अचण वारो केर बि कोन्हे, न गरम कपिड़ो आहे, न राशन आहे। बाबा तकलीफ़ आहे तमामु, पर पोइ छा कयूं। साईं कुझु न आहे मिलियो, न गरम कपिड़ो मिलियो आहे, न कुझु, न को चई क्या मिले आहे पूरी तरह। हिते केरु पुछण वारो कोन, केरु MLA MP जो तालुके जा सदर, इहे केरु भित न आयो आहे, न केरु पुछियो आहे। पाणी आहे थोरो रस्ते सां, वाट कान्हे। बसि सड़कनि तां असां पीरथन सड़कूं था, पर उते वेही कोन था सघूं। बसि अलाह खां सवाइ ॿियो छा आहे, मजबूरी में वेठा आहियूं। वॾी तकलीफ़ आहे, न कंबल आहे, न हंधु आहे, न बिस्तरो आहे, सभु असांजा लुड़ी तबाह थी विया आहिनि। असां को पुछण वारो कोन्हे, को लड़ी अचण वारो कोन्हे। असां नंढड़ा बच्चा हिनमहिल सीअ में एॾो था तड़पनि जो असां पाण ई हिते वेही अखियुनि जा ॻोढ़ा पिया था ॻाढ़ियूं, त कीअं हिन मिसकिन ॿारनि जो असां मदद करे सघूं। पाणी आहे, चौधारी घरनि खे भलाऊं नांगनि घरनि में, असां ओॾो बि दर बदर, हिते बि दर बदर, अलाह को सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे। अपील आहे असांजी संग में सभिनी खे त असांजी मदद ॿाहिरि कई वञे। ॿार ॾकनि था सीअ खां, चना गंबल वेड़ियूं या सूटर टोपी पायूं, जोरा बि काढूं ॾियूं, जॾायूं बि कोन थी छॾनि। बुखार नंढा वॾा बुखारनि में 3-3 4-4 चकर ॾसरायूं ॾेखारियूं, पोइ था वञी चङा भला थियनि। पोइ काॾूं पैसो आणियूं, ॻोठे पाणी आहे, हा सियारो त अची वियो आहे, पोइ छा कयूं। हा, तकलीफ़ घणी थिए थी, पोइ काॾे वञूं। हा, इहो अगड़ी कपिड़ो ॿिया अलाही लुड़ी विया, हमणे 2 अगड़ियूं 3 आंदियूंसीं। सियारो अचे वियो आहे, न रिली, न टपड़ी, न तंबू, न छा, इहो ईअं वेठा आहियूं। तो आख़िर जाॻहूं बि ड्रही वयूं। सरकार समेत वस वारनि खे घुर्जे त मुसीबत जे मारियल माण्हुनि जे अहंजनि खे घटाइण लाइ सदन सहायता कई वञे, जीअं सर्दी खां महफ़ूज़ रही सघनि ऐं सदन अहंजनि में घटिताई अची सघे। कैमरामैन साजिद बलोच सां गॾु अमर लाशारी, KTN न्यूज़, जोही।